गढ़ी यासीन खां अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं। गढ़ी यासीन भरिसां फ़कीरपुर ॻोठ में जनूनी इंसान असगर अली झूणे जो पंहिंजी घरवारी ऐं धीअ ऐं चाची खे फायर करे क़तल करे छॾियो आहे। तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर खां आगाह कंदा हलूं। मिर्ज़ापुर भरिसां ॻोठ फ़कीरपुर में जनूनी असगर झूणे जो पंहिंजी ज़ाल सलमा, 11 साला धीअ कुबरा ऐं 40 साला पीरसन चाची फरज़ाना झूणे जो खे फायर करे बेदर्दी सां क़तल करे छॾियो आहे। ॿिए तरफ़ पुलिस खे बर वक़्तु इतलाह मिलण ते कार्रवाई कंदे पुलिस जनूनी जवाबदार असगर झूणे जो खे गिरफ़्तार करे वरितो आहे। संदसि गिरफ़्तार थियल जे वारसनि ॿुधाईंदे चयो आहे त असगर झूणे जो ज़हनी तवाज़न ठीकु न हुजण करे हुन पंहिंजी ज़ाल, धीअ ऐं चाची खे क़तल कयो आहे ऐं 2 मासूम निंगरुनि खे ज़ख़्मी कयो आहे। वधीक ख़बरुनि खां अपडेट रहण जे लाइ विज़िट कंदा सिंध मीडिया न्यूज़।